अस्सलाम नाज़रीन, मेराम टीवी में भलीकार मां हां मुबशिर सोलंकी सबका पहले एक नजर हेडलाइन ते। वफाकी गृह वज़ीर मोहसिन नकवी जी ईरान जे परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची सां मुलाक़ात, अमरीका सां ॻाल्हियुनि ऐं बेतरफ़ समेत अहम मामलनि ते ॻाल्हि ॿोल। मोहसिन नकवी जी तेहरान में ईरानी सदर समेत आला फ़ौजी क़यादत सां बि मुलाक़ातूं, ईरान ऐं अमरीका विच में ॻाल्हियुनि ते ख़यालनि जी ॾेवट। सदर वज़ीर आज़म चयो आहे त पाक चीन दोस्ती ख़िते में अमन, इस्तेहकाम ऐं तरक़ीअ जो अहम बुनियाद आहे। बदिलजंदड़ इलाइक़ाई ऐं आलमी हालतुनि बावजूद ॿिन्ही मुल्कनि हमेशह यकजहतीअ जो मुज़ाहिरो कयो आहे। पाक चीन सफ़ारती दोस्तीअ जा 75 साल मुकमल थियण ते पंहिंजे पैगाम में सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त पाकिस्तान जी समाजी ऐं इक़्तिसादी तरक़ीअ लाइ चीन जी हिमायत खे साराहियूं था। टेक्नोलॉजी, ज़राअत ऐं ग्रीन एनर्जी में ताउन वधाइण जा ख़्वाहिशमंद आहियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त पाकिस्तान चीन लाइ तमाम इज़त, एहतराम ऐं दिली मोहबत जो जज़्बो रखे थो। ॿिन्ही मुल्कनि जा लाॻापा गॾियल एतमाद, दोस्ती ऐं ताउन जो रोशन मिसाल आहिनि। पाकिस्तान में 2 डहाकनि खां पोइ समुंड मां तेल ऐं गैस जी ॻोल्हा ॿीहर शुरू। कंपनियुनि सां प्रोडक्शन शेयरिंग मुआहिदो, एक्सप्लोरेशन लाइसेंस जारी। शुरूआती सीड़पकारी $8 करोड़ 20 लख आहे। मजमूई सीड़पकारी $1 अरब ताईं पहुचण जी उम्मीद। इंडस ऐं मकरान सामुंडी पट्टी में ब्लॉक अलॉट कया विया। पेट्रोलियम माली वज़ीर चयो आहे त मुआहिदो हुकूमत जी तवानाई पॉलिसी जो तारीख़ी कामयाबी आहे। वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास, सूबाई वज़ीर, सलाहकार ऐं चीफ सेक्रेटरी शरीक। 28 नुकाती एजेंडा ते गौर। बल्दियात वारे वज़ीर नासिर शाह हुसैन शाह फाइनेंस कमेटी जूं सिफ़ारिशूं काबीना आॾो पेश करे छॾियूं। सिंध काबीना तरफ़ां तरक़ियाती ऐं फिलाई मंसूबनि जी मंज़ूरी। सखर जे 2 वॾनि तरक़ियाती मंसूबनि लाइ $8 करोड़ जारी करण जी बि मंज़ूरी। सखर में शहीद बेनज़ीर भुट्टो पार्क खे अपग्रेड करण जो फ़ैसिलो। पखो शहर में प्यार परणिए जे तकरार तां सहाफ़ी जा 2 नौजवान भाइर क़त्ल। हथियारबंदनि जी फायरिंग में मुज़म्मिल मियो ऐं पुलिस एहलकार नदीम मियो ज़ख़्मी। इस्पताल में तड़पी फौत। मक़तूल भाइरनि जा लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। वाक़िअबाद इलाइक़े में छिकताण वारी सूरतहाल। टंडो गुलामनगर में जवाबदारनि नौजवान खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। फाज़िल टाउन वारे इलाइक़े में माल जे वारे ते जवाबदारनि जो हमिलो। फायरिंग में शाहनवाज़ लिगारी मारिजी वियो। वाक़िए बाद जवाबदार फरार। मक़तूल नौजवान जो लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। गौसपुर में वापारी जे घर मां लखें रुपयनि जो दाड़ो। मुखी पाड़े में हथियारबंदनि वापारी बसंत लाल जे घर में गिड़ी पातुनि खे अगमाल बणाए वरितो। मज़ाहिमत ते घर दणी पिस्टल जा 2 ज़ख़्मी। हथियारबंदनि $20 लख रोक रक़म ऐं सोना ज़ेवर फुर करे फरार थी विया।